अगर मां उम्र के हिकड़ी भी मिले हाँ तो सब कुछ पंहिंजो कुर्बान करे छड़िया हाँ उनके अञा मथे कया हाँ। हिकड़ो ब मिसाल तुझे यारो ॾियां, खैबर जे जंग में शेर खुदा जे लाइ खुशखबरी अचण झंडो उनके मिलंदो जंहिंखां खुदा भी राज़ी आहे तो मुस्तफ़ा भी राज़ी आहे। टिकेट मिली बी खुशखबरी मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं न्याणियूं चार घणियो ज़ैनब रुक़ैया कुलसूम अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा। मुझे महबूब मुस्तफ़ा जूं न्याणियूं त चार हन पर फरमायो हिकड़ीअ जे लाइ त फातिमा बिदअतु मिन्नी मुझे जिस्म जो टुकड़ो फातिमा। गाला गाला छा फरमायो फातिमा मुझे जिस्म जो टुकड़ो आ। सुनो अमीर उमर निहारे चयो वाह अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा जो सुणी फातिमा जड़ी हूरन जी सरदार रब तोखे निकाह में अता फरमाई। सोना अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा भरी सुनो उमर फारूक चई तो गुजरे सोना अली तुझे अज़मत ता कुर्बान वञा जो महबूब मुस्तफ़ा जे पाक जुबान मां ऐलान थियो त सभिनी जा दर मस्जिद नबवी दे खुलण था। सब बाहर खोलियो दर मस्जिद नबवी में खुलंदा त हिकड़ो मां मुस्तफ़ा जो खुलंदो हिकड़ो मुझे अली जो खुलंदो। सभिनी जा दर बंद करे बाहर खोलियो हिकड़ो मां अली मुस्तफ़ा जो दर बियो सोने अली जो ऐं उन टाइम ता कुर्बान वञा सोना अली जॾहिं मदीने जे ताजदार फरमायो त मुंहिंजा भा अली जीअं मां मुस्तफ़ा के गुस्ल वाजिब होने जे सूरत में भी मस्जिद नबवी में इजाजत आ ईअं तो अली के भी इजाजत आ। अज़मत नाहे त चाहे अञा मूंखे चवण दे तमाम सहाबी मुझे मुस्तफ़ा करीम जे कदमन तां कुर्बान पिया वञन। ओहो वाहिद अली आ जेके मुस्तफ़ा फरमायो अली पंहिंजा कदम हिन नुबुवत वारनि कुल्हनि ते रखी ॾेखार। सच्चाई छुप नहीं सकती सुन्नी है पक्को सुन्नी थी लुडड़ो पुडड़ो सुन्नी न थी पक्को सुन्नी थी अज़मत सहाबा ता कुर्बान वञ पर आले रसूल जो जेको शान आहे न तां भी तोखे कुर्बान थियणो ई पवंदो। गला गला कुर्बान तोखे शुक्र कर जो अल्लाह जी ज़ात हसन हुसैन जड़ा शहजादा ॾेई छॾे। खुदा जो कसम फिक्र न कर शुक्र कर खुदा जो शुक्र अदा कर यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे लाला दा। अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाह अल्लाह। तू नचो त नचो पर मां जरूर चवंदो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो। जन्नत खपई न जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो जन्नत तेनो मिलवे सी ए रब दी सो। दिल में रख ले दिल में रख ले दिल में रख ले प्यार अली दे लाला दा दिल में रख ले प्यार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे राज ब्राह्मणों को नारो खबर पे न नारे तकबीर नारे रिसालत अली दे लाला दा। अल्लाहू अल्लाह अल्लाह अल्लाहू 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 अल्लाह अल्लाहू अल्लाह। हर घर दे दरवाजे रात नू बंद होंदे हर घर दे दरवाजे रात नू बंद होंदे सदा खुला चो सदा खुला दरबार अली दे लाला दा सदा खुला चो सदा खुला दरबार अली दे लाला दा बन जा खिदमतगार अली दे
नथो चवी नचो तुझी मर्जी आ परवाह निश्ता। हाँ मुझा दोस्त अजीज, लेकिन सुन्नी आया कह रहा गला गला कह रहे हो सुन्नी आयो। सुन्नी तो सबको सदाए पर खोले जो तो केड़ा सुन्नी हो जो सुने दिल पर दस्तगीर जा मुरीद सुन्नी हो। गला गला केड़ा सुन्नी हो जो यार ही करण वारा सुन्नी हो। अब्दुल कादिर जीलानी घोट सा प्यार करण वारा सुन्नी हो। को सूरत कड़ी बिया को सजन साईं जो फकीरा को पीर मिठा जो फकीरा को मुझा दोस्त अजीज साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जो फकीरा को साईं आशिक अली जीलानी सोहू वारे जो फकीरा मुझा दोस्त अजीज को मखदूम जो फकीरा को मशोरन वारे साईं जो फकीरा को करूंडी वारे जवान सुने हाजी हुसैन शाह साईं शमसदीन जो फकीरा को कंबर वारे साईं जो फकीरा। फकीर किथा ऊंचा भी आयो पर सभिनी जो कनेक्शन सुने अब्दुल कादिर जीलानी सां मिलियला। हींअर जेको तव्हां जे साम्हूं गुलाम वेठो सजण साईं जो ॻाल्हाए उन जो कनेक्शन भी बगदाद वारे यार सां मिलियल। जन जो बगदाद वारे यार सां कनेक्शन हूंदा उहे अदब वारा हूंदा न बेअदब कोन हूंदा। याद रखी छॾ नमाज में सुस्त थी सघनि था, इबादत में सुस्त थी सघनि था, मगर बेअदब गला गला बेअदब हे अदब वारे जो शेर ठहियल आहे। आखिरी मिसरो चवां छा थो चवे अखियां ताबश बावुज़ू में रखदा अखियां ताबश बावुज़ू में रखदा। मता तुझे दिल में ख्याल अचे यार सजन साईं जो फकीर तो सभिनी पीरन जी इज्जत तो करे। हाँ बिल्कुल कंदुस छो जो मुझी तरबियत सजन साईं कई आहे। जंहिंजे झोल में जेको हूंदो हो को उहो ई ॾींदो। जंहिंजी तरबियत ई गुलनि जे विचों थियल आहे उहो गुलनि जी खुशबू न टेड़ींदो त बाक़ी कंटा उछलाईंदो छा। मुझा दोस्त अजीज मता मुझे दावत इस्लामी और भायर चो असा जो नालो न खये असा हर एक सुन्नी सा प्यार करण वारा हूं ओ भले से मोहम्मद इलियास कादरी अतारी छोरी। याद रखी छर मुझा दोस्त अजीज इन आशिक जो जिक्र पियो कजे आशिक जो अदब जी गाल के चतो अखियां ताबश बावुज़ू में रखदा अखियां ताबश बावुज़ू में रखदा। छोत करना है दीदार अली दे लालांदा करना है हथड़ा खड़ी चो करना है चो करना है चो करना है दीदार अली दे लालांदा बन जा खिदमतगार अली दे। भंग पी पो नालो न वठंदा हूं चरस पी नालो न वठंदा हूं शराब पी नालो न वठंदा हूं। इमाम अहमद रजा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह जे मुझा दोस्त अजीज कहीं दोस्त सा कहीं बहस कयो चई त तव्हां जा सभई मौलवी मुफ्ती इमाम था सदायो। मुझो हिकड़ो सवाल आ तुझो अहमद रजा खान जवाब दे। हुन चेस मुझो अहमद रजा खान त मदीने वारे मीर जे निगाह जो नवाज़िल आ केड़ो जवाब खपे जे जवाब उन खां वठ जे हलिया सिधो आया अल्लाह जे कामिल वली सुने अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह मौजूद हन। सवाल करण वारे सवाल कयो त मुझे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे चईन न्याणिन जा नाला बुधायो। अहमद रजा खान फाजिल बरेलवी रहमतुल्लाह अलैह उथी पयो इनके जवाब कोन ॾिने अंदर हलियो वयो। इमाम अहमद रजा खान अंदर वयो उन पंहिंजे दोस्त खे चयो ॾिस तुंहिंजे आलमन मुफ्तिन जो हाल इहो आहे हाणे किताब वञी ॻोल्हींदो नाला ॾिसी पोइ ॿुधाईंदो। आशिक जे दिल में ख्याल थी पियो त हे छा थो चवे अजीब राज़ आहे। सब्र कई आशिक सब्र कंदा बाकी फाटड़िया फाटी पवंदा। आशिका सब्र कई चीने में कोन को राज आ। कुछ लम्हात गुजरिया इमाम अहमद रजा खान अंदरों निकतो दिस्तार पाती पया वुजू कयो सुहारी के कंगो डींदो थो अचे अची वेठो जे हाने सवाली सवाल पुछ जे सोना अघारो जवाब कोन दिनव पाण फरमायो याद रख तो सवाल पुछो महबूब मुस्तफा जे पाक बचड़न जे नालन जो असा सुन्नी आयो सुने अब्दुल कादिर जीलानी जा आशिक गुलाम आयो असा जो वकीदो आले रसूल जो नालो तदह वठबो आ जदह वुजू असा माण्हू हूंदो आ। नारे तकबीर नारे रिसाला नारे ताकीद नारे हैदरी।
सुन्नी नालो अदब खां सवा गाला गाला है। सुन्नी मां मुराद वरी याद कजा। सुन्नी मां मुराद छा चेम सुणे अब्दुल कादिर जीलानी जो कोन थो ॻाल्हाई छो ॻाल्हाई दोस्त मूंखे ख़बर पए त तूं जागी तो गर्मी आहे मां बि तुंहिंजे आॾो गॾु पिघलां थो पियो पघर में। ईअं न आहे त पको हले त मूं वटि पघर कोन्हे मां बि तोखां वधीक पघरिजी चुको आहियां। लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ मूंखे अञा थोरो अॻिते वधण ॾे। पहिरियों जुमिलो कहिड़ो चयुमि त अलाह जे कुदरत में हेठियां बि चुप मथियां बि चुप। हा ईअं चयो न अल्लाह जे कुदरत में को बि हादिसो कोन थींदो आहे। चो चो अल्लाह जे कुदरत में कोई भी हादिसो कोन थींदो आहे। अल्लाह ताला जेकी कुझु कंदो आहे पंहिंजे कुदरत सां कंदो आहे पंहिंजे मंसूबे सां कंदो आहे पंहिंजे हिकमतुनि सां कंदो आहे। हाणे इते जुमिले ते बीही करे जवाब ॾे बीही करे जवाब ॾे। मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा कंहिंजे लाइ चयो त ही मुंहिंजा दुनिया जा ब गुल आहिनि जवाब ॾे। हुमारे हानी पी दुनिया कह चयो चो ताजदार मदीना चयो कंहिंजे लाइ चयो चो हिकिड़ो हसन पाक ला चयो ॿियो हुसैन पाक ला चयो। कंहिंजे नाले ताजदार मदीना फरमायो चो हसन हुसैन ला फरमायो हे मांजा ब दुनिया जा गुल आहिनि। जरा गौर त कर उन गुलनि खे पैदा कंहिं कयो आहे जवाब ॾे। तोखे तुंहिंजे ईमान अक़ीदे खे यकीन में तब्दील कयां उन्हनि खे पैदा कंहिं कयो जवाब ॾे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उलमा खां सॼी ज़िंदगी ॿुधंदो ईंदो आहे। सजण साईं जे ग़ुलाम जो अंदाज़ थोरो डिफरेंट ज़रूर हूंदो लेकिन ॻाल्हि पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवां तवां हली रही आहे। इमाम हसन मुजतबा उहो जंहिंखे अल्लाह जी ज़ात मथी सीने ताईं कंहिं जहिड़ो बनायो आहे जो शबीह मुस्तफ़ा बनायो। वरी तो जुमिलो तो खां पुछां मुझे इमाम हसन मुजतबा के हिन पाक चेहरे के मथे मुबारक खां वठी करे सीने मुबारक ताईं मुझे मदीने वारे मीर जहिड़ो कंहिं बनायो आहे जवाब ॾे कंहिं बनायो आहे। जे जवाब नथो ॾी त मां क़ुरान ॾे गेले हलंदो मैं। अल्लाह जो क़ुरान फरमाए हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा। मुझे बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो अबो भी साॻियो हूंदो आहे अम्मा भी साॻी हूंदी आहे खून भी साॻियो हूंदो आहे जिस्म भी साॻियो हूंदो आहे पेट भी साॻियो हूंदो आहे मगर हर बच्चो ईंदो आहे अंदाज़ पंहिंजो हूंदो आहे। कंहिंजूं अखियूं सुहिणियूं कंहिंजो चहिरो सुहिणो कंहिंजा हथ सुहिणा कंहिंजो कंध सुहिणो को कारड़ो को भूरड़ो को अछड़ो को बिंदड़ो को ड्रिगड़ो को सनड़ो को थुलड़ो। अल्लाह फरमाए तो कंहिंजो वस न आहे हीअ मुंहिंजी कुदरत आहे। गला गला कंहिंजी कुदरत आहे। दुनिया जो दस्तूर ॾिठो ते दुनिया में बचड़ो ॼमंदो आहे को अबे जहिड़ो को अम्मा जहिड़ो ॻाल्हा को अबे जहिड़ो को अम्मा जहिड़ो। हिते दस्तूर कुझु मुख़्तलिफ़ आहे छो त बनाइण वारो बनाए रहियो आहे छो त उते हादिसो कोन थींदो आहे उन जगह ते हादिसो कोन थींदो आहे उते मामलो अॻे ई तय थी चुको आहे। अञा तोखे ईअं सादी सिंधी में सम्झायां मुंहिंजो सुहिणो हुसैन दुनिया ते आयो 5 शोबान ते ॻाल्हाए कहिड़ी तारीख़ ते आयो गला गला कहिड़ी तारीख़ ते आयो। मदीने पाक में अल्लाह जे दरबार मां मंजूर नजर थी अम्मा फातिमा ज़हरा जे पाक जिस्म मुबारक मां ज़मीन ते जलवे अफरोज थियो 5 शोबान जो दिहाड़ो आहे। भला मूंखे जवाब ॾे जॾहिं उन ई मदीने मां मुंहिंजो हुसैन करबला ॾे रवानो थियो आहे त कहिड़ो महीनो आहे चो महीनो शोबान जो आहे। गला गला कहिड़ो महीनो आहे चो महीनो शोबान जो आहे। तारीख़ कहिड़ी आहे चो तारीख़ 4 आहे आयो 5 में आहे वञे 4 ते तो राज़ कहिड़ो आहे बेनियाज़ ॿुधाए रहियो आहे ओ दुनिया वारो हुसैन आयो बाद में आहे करबला अॻे ई तय थी चुको आहे। आयो बाद में आ करबला अॻे ई तय थी चुको आहे केर करे चुको आहे छो जंहिंजे कुदरत में हादिसो कोन थींदो आहे उहो तय करे चुको आहे। इमाम हसन मुजतबा खे मथे खां वठी करे सीने ताईं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जहिड़ो बनाइण वारो केरु आहे चो मुंहिंजो अल्लाह केरु आहे।
वरी इमाम हुसैन सोहणे के सीने खां वठी करे पेरन ताईं मुझे मुस्तफा जे बनाइण वारो केरा चो मुझो अल्लाह। भला जेकॾहिं उहो अल्लाह हिकिड़े मुझे महबूब जे बचड़े के सरापा महबूब मुस्तफा जड़ो बनाए ऐं हिकिड़े के अधु पंहिंजे बाबे जड़ो अधु अम्मा जड़ो बनाए त का उते खोटी ही छा जवाब दे? गला गला खोटी ही छा जवाब दे? काई खोटी कोन हुई। इएं कोन कई छो न कई चो तूं केर थींदो ऐं पुछण वारो उहा कुदरत उन मालिक जी आहे। ॼाणे उहो मालिक तो उन जे कुदरत में हादिसो उन जे कुदरत में हादिसो कोन हादिसो कहिड़ो हादिसो न थींदो आ त राज़ा राज़ा त राज़ कहिड़ो आ। जेको पहिरीं सुणे लतीफ़ जो शेर पढ़िम त दोस्त को हाय दादुल्ला तो मुंह पर माराए खासन खलीलन खां तो सख्तियूं सहाए अल्लाह समद बेनियाज़ सा करे जा चाहे जेका करे सा चाहे पर उन मंझ भी आहे का उनी गाल असरार जी। अल्लाह जेको कंदो आ मर्जी उन जी आ छो त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इज़राइल के फरमायो इज़राइल जी रब्बे जलील दे खबर मुझे बानन के साह कढंदे कॾहिं कहते रहम आई जी हा मुंहिंजा मौला हिकिड़े टाइम ते ॾाढो रहम आयो। कहिड़े टाइम ते रहम आई मुंहिंजा मौला जॾहिं समुंड जे अंदर का ॿेड़ी बुॾी रही हुई हिकु माउ हुई जंहिंजे हंज में बचड़ो हुयो तो हुकुम कयो सभिनी खे ॿोड़ लेकिन इन माउ ऐं पुट खे बचा मौला ॿिन्ही खे बचायमि। जॾहिं उनखे पट तख्तो ॾेई करे समुंड जे किनारे ते पहुचाए वरी हुकुम कयो तो मुंहिंजा मौला इन जे माउ खे बि पूरो करे हिकिड़े बचे खे बचा। उन महिल ॾाढो ख्याल थियो मौला केॾो र तूं बेनियाज़ है मौला तुंहिंजा अजीब फैसला आहिनि। हिते माउ खे बि ख़त्म करे मासूम खे कंहिंजे हवाले थो करी। रब फरमाए तो ॾे ख़बर ख़बर अथई त हो केरु हो जंहिंखे मां लाॾनि सां पालायो जंहिंखे मां पंहिंजे कुदरत में वॾियूं नेमतूं नसीब कयूं जंहिंखे मां अल्लाह ताला दुनिया जूं हर सहूलतूं ॾिनियूं ख़बर अथई उहो केरु आहे? चई न मुंहिंजा मौला। रब फरमाए उहो ॿियो न आहे इहो उहो ई निमरूद आहे जंहिं वॾो थी मुंहिंजे रबूबियत जी दावा कई आहे। जेके राज़ इंसान नथो ॼाणे मुंहिंजो अल्लाह उन जे कुदरत में हादिसो न आहे। अचो रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में हलूं या अल्लाह राज़ कहिड़ो आहे? इमाम हसन खे अध ताईं बनाइण इमाम हुसैन खे वरी अधु हेठियो बनाइण राज़ कहिड़ो आहे? मुंहिंजो अल्लाह ताला फरमाए थो दुनिया ते निगाह कंदो त राज़ जी ख़बर पइजी वेंदी। दिमाग़ खां वठी करे मथे खां वठी करे सीने ताईं हिते बुर्दबारी हूंदी आहे हिते हिल्म हूंदो आहे हिते बुज़ुर्ग सख़्त मुसख़्त सहण जी गुंजाइश हूंदी आहे सब्र जी इंतहा हूंदी आहे। मुझे करीम रब फरमायो त मुझे महबूब मुस्तफा जे ज़ुबान मां ॿुधो मुझो मुस्तफा तव्हांखे ॿुधाईंदो जॾहिं मुस्लमाननि जे दरमियान में इख्तिलाफ़ पंहिंजे इंतहा ते हूंदो मुस्लमान हिक ॿिए खे जंग करण लाइ तयार हूंदा हिक ॿिए जूं जानियूं कपण लाइ तयार हूंदा खून जूं नदियूं वहण जे लाइ तयार हूंदियूं। मुझे मुस्तफा फरमायो हे मुझो हसन सरदार उहो जवान जेको पंहिंजी बादशाहीअ जा तख़्त ॾेई छॾींदो मगर मुझे उम्मत खे खून वहण खां बचाईंदो। समझ में अचे वई अल्लाह ताला जे कुदरत में हादिसो न आहे। खुदा अध ताईं इमाम हसन खे हुजूर जहिड़ो बनायो आहे हुजूर जे ज़ुबान में बि हादिसो न आहे। हुजूर उन जी तर्जमानी कई आहे त हे हीअं कंदो। वरी जॾहिं हुजूर जे दरबार में पहुतासीं या रसूल अल्लाह भला सुणे हुसैन जो हेठियों अधु छो? मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हे मां मुस्तफा जो उहो दिलबर बचड़ो हुसैन आहे ही उहो मुंहिंजो दिलबर बचड़ो हुसैन आहे उहो बचड़ो हुसैन आहे जेको मैदान करबला में न रुगी जान ॾींदो बचड़ा ॾींदो भाइर ॾींदो भाइटिया ॾींदो भाणेजा ॾींदो सभु कुझु ॾेई करे पंहिंजी जान ॾेई करे मां मुस्तफा जो दीन बचाईंदो। चो त मुंहिंजा दोस्त दुश्मन जे आॾो बीहण जे लाइ चो कदमनि जी ज़रूरत छा जी ज़रूरत आहे? जवाब ॾे हिकिड़े मिंट जे लाइ तोखे क़ुरान करीम जे आयत जे तरफ़ वठी हलां शायदि तुंहिंजो वुज़ू लुॾी बि वञे ईमान वारे जो ईमान मज़बूत थी बि वञे। कदमनि खे मज़बूत बनाइण कंहिंजो कमु आहे? चओ अल्लाह जो ॻाल्हि कदमनि खे मज़बूत बनाइण कंहिंजो आहे? चओ भल ॻाल्हि आहे। चो क़ुरान पढ़ी ॿुधाए इज़ युग़शिकुमुन नुआस अमनतम मिनहु व युनज़्ज़िलु मिनस समा माअन लियुत्तहिरकुम बिही युज़हिब अन्कुम रिज्ज़ अश-शैतान व लियरबित अला क़ुलूबिकुम व युसब्बित बिहिल अक़दाम।
जंगे बदर जो मौला निजारो छिकेवा काथों जो निजारो छिकेवा गाला मुसलमान काथों जो निजारो छिकेवा जंगे बदर जो खुदा निजारो छिके करे कायनात के बुधायो जंगे बदर में केर विड़िया जो मुस्तफा जा सहाबी विड़िया गाला गाला केर विड़िया हुजूर जा सहाबी जंगे बदर में आया अल्लाह फरमाया आसमान मा मीह वसायम छाजला मीह वसायम इनन के पाक भी कया शैतान जा ख्याल भी उनन जे वेझो अचणो न दिया खास गाल कहिड़ी आ वयुसब्बित बिहिल अक़दाम इज़ यूही रब्बुका इलल मलाइकति अन्नी माकुम फसब्बितुल अक़दाम मा अल्लाह आसमान ता मलाइकन खे मोकिलियो वञो वञी मुझे मुस्तफा जे सहाबा जा कदम मजबूत कयो हुजूर जे सहाबा जे कदमन खे मजबूत करण जे ला अल्लाह आसमान मा मलाइक मोकिलिया सोने हुसैन जे कदमन खे मजबूत करण जे ला अमर जे पेट में खुदा पाण मुस्तफा जे कदमन जहिड़ो बनाए छॾियो गाल समझ में अचे थी या कोन थी अचे हादिसो ना है तय थियल फैसलो आ गला गला हादिसो ना है छा थियल तय थियल फैसलो आ कलाक तुंजो पूरो थियो गर्मी तेज आ ऐं मो स्पीड 2 कलाकनि जेतरी न करे वरती जो मां पहिरीं तां सां वाइदो करे चुकुस त मूंखे तहां जो एहसास मूंखे तहां जो एहसास यकीनन आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज हाणे इते मां पंहिंजे सॼी स्पीच खे वाइड अप कयां थो इन जुमले ते त मुंहिंजा दोस्त अज़ीज सुहिणे लतीफ़ सरकार जो अकीदो आहे त कामिल करबला में आया जुग जुवान धरती धुबी लर्ज़ी थरथिलिया आसमान करह हुई कान पर हुयो निज़ारो नींह जो लेकिन आख़िर में इहो चवंदो हलंदुसि त हाणे अज़मत हुसैन त ॿुधी शान हुसैन त ॿुधी किरदार हसनैन त ॿुधी पर मुंहिंजे सुहिणे हुसैन जे पैगाम कहिड़ो आहे पैगाम ॿुधी पोइ भले उथी हली वञे तोखे इजाज़त पैगाम कहिड़ो आहे सभ खां पहिरीं मुंहिंजे हुसैन सुहिणे जो पैगाम आहे उञ ते हुजी या बुख ते हुजी दुख हुजनि या परेशानी हुजनि घर में हिकिड़ो जनाज़ो पियो हुजे या 3 जनाज़ा पिया हुजनि पर जेकॾहिं मां हुसैन सां प्यार थो करी कन ते अल्लाह अकबर जो आवाज़ अचे सभ खे छॾे करे सिधो अल्लाह जे दरबार में पहुची पंहिंजी पेशानी सजदे में दिलबर हुसैन जो पहिरो पैगाम थे केड़ो पैगाम उंजारो हुजी या बुखारो तो बेड़ा मानी जो ग्रह तक पो नमाज पिया पढ़ंदासे ओ मुलायो छा तो करे पहिरी तो मानी खाए पोथो नमाज पढ़े इए न कर मोजा दोस्त अजीज हसनैन करीमैन जो पैगाम दे निहार भले उंजारो हुजी भले बुखारो हुजी भले तुझे घर में मैयत छो न पया हुजन मैयत हिक न ब न 3 न पुटन जा पया हुजन भाइटन जा पया हुजन भाणेजन जा पया हुजन पर पोइ जे मस्जिद मां सदड़ो ते हय्या लसलाह हय्या लल फलाह सभिनी के साइड ते रखी करे यार जे सद ते लबैक चई हलियो अचजा इहो पैगाम कहजो चो मुझे सुणे हुसैन नंबर 2 पैगाम नंबर 2 केड़ो आ त दुख ऐं सुख खुदा जे तरफ का ईंदा हन लेकिन मायूस न थी जा कदे भी मायूस न थी जा परेशान न थी जा मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला मुझसे मेरे हुसैन का मत पूछ हौसला कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन जो कितने भी जख्म आए रोया नहीं हुसैन वो दिल भी क्या है जिसे में समोया नहीं हुसैन बेहतर है वो के जिसे ने खोया गाल है तो सही एड़ी निंद्र तो न कर या निंद्र खुदा तो के जन्नत में नसीब कंदो ओहा दिल ही केड़ी जे में हुसैन जी याद न हुजे बे मिसरे में आशिक छा तो चवे कह दो हवा से जाकर अब शोर ना करे कह दो हवा से जाकर अब शोर ना करे
तैबा से करबला तक सोया नहीं हुसैन, तैबा से करबला तक सोया नहीं